बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चवां थो। मां हनूर सुमरो। अॼु जो पंहिंजो लेक्चर आहे एसे राइट ते, जेको सिंध पुलिस कांस्टेबल जे लाइ वठी रहिया आहिनि। माय फेवरेट प्लेस, मुंहिंजी पसंदीदा जॻह। हाणे अॼु पंहिंजो जेको लेक्चर आहे, मुंहिंजी पसंदीदा जॻह कहिड़ी आहे, पाण उन्हनि ते लेक्चर लिखंदासीं। अगरि तव्हां खां उहो पुछनि त बाबा तव्हां कहिड़ी जॻह पसंदि कंदा आहियो वधीक, त तव्हां उन्हनि जे बारे में छा था लिखी सघो। सो उन जो तरीक़ेकार आहे बिना देर जे अचूं था पाण पंहिंजे लेक्चर तरफ़। जंहिं बि लेक्चर स्टार्ट थियण खां पहिरीं जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो, या जेके चैनल ते नवां आहिनि सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट्स कनि ऐं शेयर कनि, त वधीक असांखे रिस्पॉन्सिबिलिटी मिलंदी। ठीकु आहे। माई मोस्ट फेवरेट प्लेस इज़ माई ग्रांड फादर्स हाउस। मुंहिंजी पसंदीदा जॻह मुंहिंजे ॾाॾा जो घरु आहे, या जेके मुंहिंजा वालदेन जा वालदेन आहिनि उन्हनि जो घरु आहे। इट इज़ लोकेटेड इन अ विलेज। हू हिकु ॻोठ में आहे। इट ओनली हैज़ 5 रूम्स बट इज़ वेरी वॉल कंस्ट्रक्ट। हुन में 5 कमरा आहिनि पर तमामु सुठो ठहियलु आहे। दी वॉल्स ऑफ द हाउस आर पेंटेड विथ वाइट कलर एंड फ्रॉम इनसाइड इट इज़ वेरी कलरफुल। हुन जे अंदरी घर जे अंदरी पासे भितुनि खे अछो रंग थियलु आहे, या सेड़ी जेकी थींदी आहे, चुनू जेको चवंदा आहियूं, उहो थियलु आहे अंदरी पासे में। ऐं उहो तमामु रंग वेरी कलरफुल, माना रंगदार बि आहे, माना रंगीन बि आहे। माई ग्रैंड फादर पर्सनली टुक पार्ट इन बिल्डिंग दिस हाउस एंड ही मेड इट हाउस विथ सो मच लव। मुंहिंजे ॾाॾे घर ठाहिण में पंहिंजो पाण पंहिंजो पाण वरितो हुयो, हिसो वरितो हुयो हुनखे ठाहिण में, ऐं उन जेको घरु ठाहियो ॾाढो प्यार सां ठाहियो हुयो। दिस हाउस आल्सो हैज़ बैकयार्ड वेयर माई ग्रांड मां यूज़ टू ग्रो फ्रूट एंड वेजिटेबल्स। घर में हिकु अहिड़ो ग्राउंड आहे, अहिड़ी जॻह आहे जिते मुंहिंजी नानो भाॼी खाईंदो आहे या फ्रूट खाईंदो आहे। आई हैव ऑलवेज बीन मोर एक्साइटेड टू स्पेंड माई समर हॉलीडे इट दिस प्लेस। जॾहिं उन्हार जूं मोकलूं आउं हमेशह हिते गुज़ारींदो हुयसि। आई स्पेंड ऑल माई समर्स देयर एंड दैट इट इज़ बेस्ट टाइम ऑफ माई लाइफ। ऐं मुंहिंजे समरुनि जी मोकलुनि वारा ॾींहं हमेशह हिते सभु तमामु सुठे नमूने सां ज़िंदगीअ में गुज़रिया आहिनि। आई प्ले ऑन द यार्ड, क्लाइंब द ट्रीज़ टू पिक फ्रेश फ्रूट एंड ईट फ्रेश वेजिटेबल्स। मूंखे खाइण जे लाइ, जॾहिं आउं खाईंदो आहियां मेवा ऐं भाॼियूं, त उन्हनि जे लाइ आउं पंहिंजे नाने सां गॾु ॿिज हणाईंदो आहियां। आई आल्सो हेल्प माई ग्रांड मा टू प्लेनेट सीड इन द ग्राउंड। ऐं उनखे पंहिंजे बाग ते वठी करे ॿिज हणंदो आहियां या उन ते वण पोखराईंदो आहियां। हीअ हुयो बसि मतिलबु इंग्लिश में। हाणे हलूं था पाण उर्दू जे तरफ़, त हिन में उर्दू वारो पोर्शन कहिड़ो आहे। मेरी पसंदीदा जगह, मेरे सबसे पसंदीदा जगह मेरे दादा दादी का घर है। ये एक गांव में वाक़ है। इसे सिर्फ 5 कमरे हैं, लेकिन ये बहुत अच्छी तरह से तामीर किया गया है। घर की दीवारें हैं सफ़ेद रंग से पेंट किया हुआ, और अंदर से ये बहुत रंगीन है। मेरे दादा ज़ाती तौर पर इस घर में तामीर में हिस्सा लिया, और उसने इस घर को उसके साथ बनाया। ज़्यादा से ज़्यादा मोहब्बत से घर ज़्यादा मोहब्बत है इस घर से। इस घर में घर के पछड़वा में भी हैं, जहाँ में दादी बढ़ जाया करती थी। फल और सब्जियां में हमेशा अपने मौसम गर्मा को खर्च करने के लिए ज़्यादा हौसला अफजाई की है। इस जगह पर छुट्टियां में अपनी तमाम गर्मियां वहां गुजारता हूं, और ये बेहतरीन वक्त है कि मेरी ज़िंदगी है। मैं सहन पर खेलता हूँ, ताज़ा फल चुनने और ताज़ा खाने के लिए दरख्तों पर चढ़ जाता हूँ। सब्जियाँ मैं अपनी दादी को भी बाग में बीज लगाने में मदद करता हूँ। ठीक है। उन खां बाद में सिंधी जो पाण ॾिसूं था। मुझे पसंदीदा जगह, मुंहिंजी सभ खां वधीक पसंदीदा जगह मुंहिंजो ॾाॾा जे घर आहे। उहो हिकु ॻोठ में वाक़ आहे। उन में सिर्फ़ु 5 कमरा आहिनि, पर उहो तमामु सुठो ठहियलु आहे। घर जे दीवारुनि खे अछे रंग सां रंगियो वियो आहे, ऐं अंदर खां ॾिसबो त उहो तमामु रंगीन आहे। मुंहिंजे
ॾाढे ज़ाती तौर ते हिन घर जी तामीर में हिसो वरितो ऐं हुन ही घर तमामु प्यार सां ठाहियो। हुन घर में पुठाण आहे मतिलबु हिकिड़ो अहिड़ो जॻह आहे जिथे मुंहिंजी ॾाढी मेवा ऐं भाॼियूं पोखींदी हुई। मां पंहिंजे ऊन्हारे जूं मोकलूं हिन जाइ ते गुज़ारण लाइ हमेशह खां वधीक पुरजोश रहियो आहियां। मां पंहिंजा समूरा ऊन्हारा हिते गुज़ारींदो आहियां ऐं उहो मुंहिंजी ज़िंदगीअ जो बहितरीनु वक़्तु आहे। मां यादि ते खेॾींदो रांदि खेॾींदो आहियां, वणनि ते चढ़ंदो आहियां, ताज़ा मेवा खणण ऐं ताज़ियूं भाॼियूं खाइण लाइ। मां पंहिंजे नाने खे बाग़ में ॿिज पोखण में मदद कंदो आहियां। ठीकु आहे, हीउ हुयो पंहिंजो अॼु जो लेक्चर। वरी मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। थैंक यू वेरी मच।